Hi friends, today's our lecture is past to be verb। दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे past to be verb। to be verb कहिड़ा हूंदा आहिनि? to be verb उहे हूंदा आहिनि जेके हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदा आहिनि। छा ॾेखारींदा आहिनि? सब्जेक्ट जो हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदा आहिनि, तंहिंखे असां to be verb चवंदा आहियूं। हाणे असांजो past to be verb आहे। past to be verb आहिनि was and were। was जेको आहे असां सिंगुलर नाउन या प्रोनाउन सां इस्तेमालु कंदा आहियूं। सिंगुलर नाउन प्रोनाउन कहिड़ा आहिनि? I, he, she, it, Ali। I was, he was, she was, it was, Ali was या सिंगुलर नाउन या प्रोनाउन सां इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो वर, दे वर, वी वर, यू वर या प्लूरल नाउन आर प्रोनाउन। हाणे स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस छा थींदो असांजो? सब्जेक्ट प्लस टू बी वर्ब प्लस ऑब्जेक्ट। एग्जांपल, मां शागिर्द हुयसि। आई वॉज अ स्टूडेंट। हाणे स्टूडेंट जेको असांजो छा आहे? स्टेट आहे याने हालत आहे। उन खां पोइ ॿियो नंबर असांजो जुमिलो आहे दे वर एट रेलवे स्टेशन। हाणे रेलवे स्टेशन जेको असांजो छा आहे? एग्ज़िस्टेंस आहे। एट रेलवे स्टेशन छा थींदो असांजो? एग्ज़िस्टेंस थींदो। हाणे जेको असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस। सब्जेक्ट प्लस टू बी वर्ब प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट। हू बहादुर न हुयो। ही वॉज नॉट ब्रेव। उहे पुलिस स्टेशन ते न हुआ। दे वर नॉट एट पुलिस स्टेशन। हाणे ॾिसो जेको आहे इन ॿिन्ही जुमिले में नेगेटिव यानी नॉट जो इस्तेमालु थी वियो। इहो असांजो छा थींदा? नेगेटिव सेंटेंस थींदा। ॿिन्ही में असांजो टू बी वर्ब सां गॾु नॉट जो इज़ाफ़ो थियल आहे। उन खां पोइ असांजो स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव सेंटेंस। सभ खां पहिरियां असां स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव सेंटेंस में सभ खां पहिरियां असां टू बी वर्ब रखंदा आहियूं, पोइ सब्जेक्ट रखंदा आहियूं, पोइ ऑब्जेक्ट रखंदा आहियूं, आख़िर में सवालिया निशानी रखंदा आहियूं। लेट सपोज, छा हू हिकु बहादुर आहे? छा हू हिकु बहादुर हुयो? वॉज ही अ ब्रेव? छा उहे पुलिस स्टेशन में हुआ? वर दे एट पुलिस स्टेशन। हाणे ॾिसो इहे ॿई जेके असांजा छा आहिनि? इंटरोगेटिव सेंटेंस जा आहिनि ऐं इन ॿिन्ही जुमिले जे आख़िर में क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु थियल आहे। ऐं आख़िर में ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रागेटिव सेंटेंस। इन में सभ खां पहिरियां असां रखंदासीं टू बी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट। एंड ऑफ द सेंटेंस क्वेश्चन मार्क। लेट सपोज, छा हू बहादुर न हुयो? वॉज ही नॉट अ ब्रेव? छा उहे पुलिस स्टेशन में न हुआ? वर दे नॉट एट पुलिस स्टेशन। हाणे इहे ॿई जुमिला असांजा छा हुया? इंट्रागेटिव ऐं नेगेटिव कंबाइन हुया। उन खां पोइ आहे असांजो आख़िरी जुमिलो जंहिंखे असां चेन सेंटेंस में चेंज कंदासीं। लेट सपोज, तव्हां हिकु ईमानदार ऑफिसर हुयो। यू वर एन ऑनेस्ट ऑफिसर। तव्हां हिकु ईमानदार ऑफिसर न हुयो। यू वर नॉट एन ऑनेस्ट ऑफिसर। छा तव्हां ईमानदार ऑफिसर हुयो? वर यू एन ऑनेस्ट ऑफिसर। छा तव्हां ईमानदार ऑफिसर न हुयो? वर यू नॉट एन ऑनेस्ट ऑफिसर।